वरी छोकिरियूं विहारियूं वेठा आहिनि साल थी विया अच्छा मता थी विया न्याणियूं उथारनि नथा अब ॾाज ॾावण ॾियणो आहे न्याणी खे को हथे गाॾी ते कोन चढ़ींदासीं इहो ॾाज जो बि वॾो मर्ज़ पइजी वियो आहे असांजे सिंध में वॾो मर्ज़ आहे वॾी बीमारी आहे जो हेतिरो ॾाज ॾियणो आहे टीवी ॾियो फ्रिज ॾियो फर्नीचर ॾियो हेतिरा पैसा ॾियो हे बंगलो वठी ॾियो वॾा माण्हू त वरी वॾा मुतालबा था कनि यादि रखो ॾाज ॾावण पंहिंजे हाल सारू जेको हुजे उहो ॾियो कर्ज़ न खणो पाण खे परेशान न कयो मुंहिंजे नबी जी न्याणी जन्नत जी मालिकाणी हे जेके सैयद वेठा आहिनि इन्हनि सभिनी सैयदनि जी जीजल अम्मा असां सभिनी सुन्नियुनि जी जीजल अम्मा खातून जन्नत मौला अली जी शादी पई थिए सैयदा फातिमत ज़हरा साइण सां त उन वक़्त में मदीने वारे साईं पंहिंजी न्याणीअ खे ॾाज में छा ॾिनो आज जूं चूड़ियूं हुयूं पानी पीअण जा ॿ प्याला हुया हिकिड़ी खली हुई मशके जो हो पानी पीअण जो हिकिड़ो जंड हुयो अटे पीअण जो ये ॿिन्ही जहाननि जे सरदार जे न्याणी जो ॾाज